अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पाप न गरजन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा शेरदिल ऐं मल्हार जे घर मथां पुलिस रेड कंदी? छा शेरदिल ऐं मल्हार वारा पुलिस जे मथां हमलो कंदा? छा हाणे मल्हार जी जल्द सां जल्द शादी थींदी? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, छो जो अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप न गरजन जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल तमामु घणे गुस्से में हूंदो, छो जो कमीनो वॾेरो बालाज ख़ान पुलिस खे चई छॾियो आहे त तूं हाणे शेरदिल मल्हार वारनि जे घर जे मथां चढ़ाई कर ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो जेकॾहिं पुलिस वारनि चढ़ाई कई बि त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल वारा तमामु घणो तयारु हूंदा, उहो पुलिस सां बि हमलो करण लाइ तयारु हूंदा ऐं पुलिस खे बि ज़ख़्मी कंदा। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो राणी पंहिंजे माउ सां विढ़ंदी, चवंदी त हिन में जेको आहे मंठार जो कहिड़ो ॾोह आहे। त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राणी जी माउ तमामु घणे गुस्से में ईंदी ऐं राणी खे चवंदी तोखे ख़बर न आहे त जेको आहे सो मंठार तुंहिंजे मारोट यानी रावल ख़ान खे मारियो आहे, पोइ बि तूं अञा मंठार जो पासो थी खणी। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे जल्द अज़ जल्द राबेल जी जेको आहे शादी मल्हार सां थींदी ऐं जेको आहे सो हाणे ॾिसण वटां मिलंदो त थी सघे थो त ॿिए एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त हाणे राबेल जेको आहे सो हुनजे डेथ में वेहंदी ऐं हुनजी शादी जल्द अज़ जल्द मल्हार सां थींदी। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।